जेके भी साईं वारनि जा वॾड़ा, जेके भी करीब, जेके भी वॾड़ा हे फानी दुनिया छॾे विया आहिनि, उन्हनि जे सभिनी जे रूहनि खे पेश कयोसीं। अल्लाहु आमीन। ओ मौला तोखे चादरे ततहीर ऐं चादरे ज़ैनब जो वास्तो थी। उस्ताद रोशन अली महसर साईं खे क़यामत ताईं नबी सरदार जी कचहरी पाड़ो, क़यामत ताईं नसीब फरमा। अल्लाहु आमीन। उस्ताद रोशन अली साईं जे कब्र खे क़यामत ताईं मौला जन्नत जो बाग बना। अल्लाहु आमीन। मौला नबी साईं जे सदके ऐं मोहम्मद जी आल जे सदके, महबूब जे असाबनि जे सदके, करबला जे शहीदनि जे सदके, साईं जिस्कम सीनियर वाइस चेयरमैन मोहतरम अमजद खान महसर साईं खे, मोहतरम साईं उस्ताद मक़सूद अली महसर साईं खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाहु आमीन। ओ मौला साईं शाकिर मसरूर साईं, साईं वारा जा सभई भाइर क़यामत ताईं मौला आबाद फरमा। अल्लाहु आमीन। जेके भी महसर हिन दुआ में शरीक आहिनि, अली असगर जो वास्तो थी सभिनी ते, जेके भी घर बचनि ते मुश्किलातुनि सभु दूर फरमा। अल्लाहु आमीन। मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा, तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मुंहिंजा करीम रब, तोखे तुंहिंजे महबूब जो वास्तो थी, जंहिंजे लाइ काइनात उठाई, उन मिठे मोहम्मद जो वास्तो थी। अॼु उस्ताद मक़सूद अली साईं जे जेके भी असां सभिनी जे दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। अल्लाहु आमीन। महबूब जी उम्मत खे फिरके वारत खां बचा। अल्लाहु आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूल अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन्नल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। लब्बैक या अल्लाह।